ICC T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान की पहिरीं सोभ क़ौमी टीम नीदरलैंड के 6 विकेटनि सां हाराए छॾियो। नीदरलैंड की टीम मुक़रर 20 ओवरनि में 9 विकेटनि जे नुक़सान ते 91 रन्सूं ठाहियूं। पाकिस्तान 92 रन्सुनि जो हदफ़ 4 विकेटनि जे नुक़सान ते 14 ओवरनि में पूरो करे वरितो। 3 रांदीगरनि खे आउट कंदड़ शादाब खां प्लेयर ऑफ द मैच करार। पीटीपी पे कब्जा कर लो, पार्लियामेंट पे हमला कर लो, अब भी वही सजाएं नजर आ रही हैं। तो उसमें और इसमें कोई फर्क नहीं है। तोहफे दिए, उन तोहफों की तौहीन की गई, उनकी तौहीन की गई। वो बहुत बड़ा एक जुर्म था जब उन्होंने बेच दिया। मगर जो 190 मिलियन पाउंड का जो डाका है हमजा, जो मैं आपसे बात कर रहा हूँ, वो इससे बड़ा डाका तारीख में नहीं पड़ा। खुदा ताला भी कहता है कि जो बंदे का एहसान नहीं मानता हूँ, मेरा क्या एहसान माने। ये एहसान फरामोश शख्स है। इमरान खान न्याजी से उससे कुछ बैद नहीं है। ये बिल्कुल मैं आपको ये कह रहा हूँ। रेड जोन में दाखिल होने की या पिंडी की तरफ बढ़ने की, तो ये इसकी कोशिश को कानून के जरिए बुरी तरह नाकाम बनाएंगे। अब अपना असलहा और बंदूकें इस्लामाबाद, पिंडी, फलां जगह पहुंचा दो। अब बताइए, आप लाओ लश्कर लेके आ गए अपनी जाती ख्वाहिशात की तकमील के लिए, जो पूरी नहीं है। इमरान खान आर्मी चीफ की मुक़ररी के हवाले से ॻाल्हियुनि की आछ कई। आर्मी चीफ की मुक़ररी वज़ीर आज़म जो आइनी इख्तियार है। आर्मी चीफ की मुक़ररी बाबत इमरान खान से सलाह मशवरो नथो करे सघिजे। इमरान न्याज़ी पंहिंजनि किरियल मक़सदनि लाइ मार्च जो ऐलान कयो। कोन्ही मार्च जो कंहिंखे फ़ाइदो थींदो। जंहिं इदारे PTI चेयरमैन खे पालियो, उन जे ख़िलाफ़ ज़हर उगाचे रहियो आहे। कंहिंखे बि मुल्क दुश्मन कार्रवाई की इजाज़त न ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की यूट्यूबर सां ॻाल्हि ॿोल। शहबाज शरीफ़ के ॻाल्हियुनि जे लाइ को बि पैगाम न मोकिलियो आहे। मूं उन्हनि सां ॻाल्हायो जेकी शहबाज शरीफ़ के इशारनि ते नचाइनि था। PTI चेयरमैन इमरान खान जो लाहौर जे इलाक़े मुरीद के मिलांग मार्च के खिताब। संदसि चवणु आहे त हू इस्टेब्लिशमेंट न अवामी मैंडेट सां इक़्तिदार में आयो हुयो। हू कानून जी हुक्मरानी चाहे थो। अवाम जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वञे। आइन आर्मी चीफ की मुक़ररी जो इख्तियार वज़ीर आज़म के ॾिनो आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त मुल्की सियासत में अहम मोड़ अची वियो आहे। ईंदड़ महीनो सियासत के हवाले से वधीक अहम हूंदो। इमरान खान सां के बि ॻाल्हियूं न पयूं थियनि। कंहिं दोस्त अरशद शरीफ़ की मेज़बानी लाइ चयो हुयो। अरशद शरीफ़ मुझे गेस्ट हाउस ते 2 महीननि खां तरसियल हुयो। वाक़े वारे ॾींहुं मानी खाइण खां पोइ अरशद शरीफ़ मुझे भाउ खुरम अहमद सां गाड़ी में वियो। अधु कलाक खां पोइ गाड़ी ते फायरिंग जो इतला मिलियो। फायरिंग दौरान खुरम मौजाने नमूने महफूज़ रहियो। अरशद शरीफ़ के मोबाइल फ़ोन कीनिया के अख्तियारनि हवाले करे छॾी आहे। कराची के शहरी वकार अहमद अरशद शरीफ़ के क़त्ल केस की जांच लाइ कीनिया पहुतल पाकिस्तानी आफ़ीसरनि के बयान कलमबंद कराए छॾियो। कराची के मच्छर कॉलोनी में 2 नौजवाननि के वहशाणो तशद्दुद करे क़त्ल खिलाफ सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा। कराची, लाड़काने, शहजादकोट, कंदकोट, कशमोर, गोटकी, मीरपुर माथेले, नौशेरो, फेरोज, छटे, बदीन, उमरकोट, मिठी ऐं ॿियनि शहरनि में मुख़्तलिफ़ पार्टियुनि के कारकुननि जूं रैलियूं। वाक़े में मुलविस जाबदारनि के गिरफ़्तार करे सरेआम फाही ॾिनी वञे। कराची के मच्छर कॉलोनी में 2 नौजवाननि के बेदर्दी से क़त्ल करण वारे केस में पुलिस वधीक 40 जाबदारनि के गिरफ़्तार करे वरितो। वीडियोज़ में निशानदही करे टारगेटेड ऑपरेशन ज़रिए जाबदारनि की गिरफ़्तारी अमल में आंदी पई वञे। DGI ॾखण इरफान बलोच जो बयान। मच्छर कॉलोनी में सर्च ऑपरेशन दौरान पुलिस से फायरिंग कंदड़ एक जाबदार के ज़ख्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो।
वॾे वज़ीर सैयद मादरी शाह चयो आहे त कराची जे मच्छर कॉलोनी में हुजूम हथां 2 नौजवाननि जे मारिजण वारे वाक़ियो अफ़सोसनाक आहे। कातिलनि खे हर सूरत में केफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो। पंजाब जे गवर्नर बलीगुर रहमान जो वॾे वज़ीर सैयद मादरी शाह सां गॾिजी मंछर ढंढ समेत सेवण जे ॿोॾ मुतासिर इलाक़नि जो दौरो। गवर्नर बलीगुर रहमान पारां मुतासिरनि में राशन ऐं ज़रूरत जो ॿियो सामान विरहायो वियो। किंजर वेझो माछी बिरादरी जे 2 धुरनि विच में संगावती तकरार सां झेड़ो। फायरिंग जे नतीजे में नौजवान मारिजी वियो। हिकु ज़ख़्मी 23 वरनि जे अली अकबर माछीअ जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। वाक़े खां पोइ धुरनि में चिकतां। रते देरे जे पोस्ट ऑफिस मोहल्ले में पुराणे तकरार सां 65 वरनि जो पीरसन खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। पोस्टमार्टम खां पोइ लाश वारसनि हवाले। जाम शोरे भरिसां मोटर वेटूल प्लाज़ा वटि रेंजर्स जी कार्रवाई। 350 गैर क़ानूनी तौर सिंध आयल अफ़गाननि खे गिरफ़्तार कयो वियो। रेंजर्स गिरफ़्तार कयल तमूरनि गैर क़ानूनी परॾेहनि खे जाम शोरे पुलिस हवाले करे छॾियो। कुंभ वेझो नीगर जो वण में टंगियल लाश हथ। 15 वरनि जे ग़ुलाम हुसैन मीरजत जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। मिठीअ जे ॻोठ आलम मैसर में नौजवान राजेश कुमार मुबैना तौर फाहो खाई आपघात करे छॾियो। जांच करियूं पिया त वाक़ियो कीअं पेश आयो आहे। पुलिस जो बयान। सखर पुलिस जी शिकारपुर जे कचे वारे इलाक़े में कार्रवाई। 2 मुग़विन खे मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा। सिंध यूनिवर्सिटी में मुख़्तलिफ़ डिग्री प्रोग्रामनि में दाख़िला लाइ प्री एंट्री टेस्ट। 8,960 उम्मीदवारनि जी एंट्री टेस्ट में शिरकत। प्री एंट्री टेस्ट जे पहिरें मरहले में सिंध जे 14 ज़िलनि ऐं ॿियनि सूबनि जा उम्मीदवार शरीक। ऐं T20 वर्ल्ड कप में बांग्लादेश दिलचस्प मुक़ाबले खां पोइ ज़िम्बाब्वे खे 3 रन्सुनि तां हाराए छॾियो। बांग्लादेश पहिरां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 150 रन्सूं ठाहियूं। नजमुल हसन 71 रन्सूं ठाहे टॉप स्कोरर रहियो। ज़िम्बाब्वे जी टीम मुक़रर 20 ओवरनि में 8 विकेटुनि जे नुक़सान ते 147 रन्सूं ठाहे सघी।